सिंधु दरिया में तकरारी कैनाल कढण खिलाफ वकीलन जो समुंड बबरलो बाईपास ते उथली पियो। वकील अगवाणन पारां समूरी सिंध जे वकीलन खे पाणी खिलाफ सखर क़ौमी शाहरा बबरलो बाईपास ते पहुचण जूं हिदायतूं। वकीलन जा काफ़िला बबरलो बाईपास ते पहुची विया। वकील अगवाणन पारां कैंप हणी एहतजाजी धरणो जारी आहे। कैंप में सियासी ऐं क़ौमपरस्त पार्टियुनि जा अगवाण बि पहुची विया। जसकम बशीर ख़ान जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर न्याज़ कालाणी, JUI सिंध जे सेक्रेटरी जनरल मौलाना राशिद महमूद सुमरो, सिविल सोसाइटी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। डॉक्टर न्याज़ कालाणी चयो त सिंधु दरिया ते वार कॾहिं बि क़बूल न कबो। हुकूमत 6 कैनालनि वारो फ़ैसिलो वापसि वठे। जॾहिं त राशिद महमूद सुमरो चयो त पाणीअ ते सौदेबाज़ी कॾहिं बि क़बूल न कबी। वकील बिरादरी खे सलाम पेश कयां थो। सिंधु दरिया करोड़े माण्हुनि जो जियापो आहे। कैनाल मंसूबे ज़रिए अवाम खे उञ विघे मारण जी कोशिश कई पई वञे ऐं कैनाल ईंदड़ नसलुनि लाइ ख़तरनाक आहिनि। जॾहिं त वकील अगवाणनि आमिर नवाज़ वड़ाइच, शब्बीर शर, वकील अगवाण कुर्बान मलाणू ऐं ॿियनि चयो त सिंध ऐं सिंधुअ ते धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। रियासत अवाम अंदरि पंहिंजे लाइ नफ़रतूं पैदा करे रही आहे। एजाज़ छॼण, कोशिश डिजिटल, सखर।